सिंधी आखाणी सुहिणी यादि जंहिंजो बाग़ आहे सोरो। कहानी खे अॻिते वधायूं। सनीअ हिकदमि सां सवाल पुछियो, योगी अॼु मां तोखां पुछां, तूं मूंखां रोज़ मज़ाक में पुछंदो आहीं न, पर अॼु मां हिकदमि सीरियसली तोखां पुछां, तुंहिंजी दिलि जी राणी केरु आहे? उनजो नालो छा आहे? छो अॼु ताईं असांखे कान थो ॿुधाईं? योगीअ थोरी देरि ख़ामोश रही कंधे हेठि करे चयो, सनी, अहिड़ो कोन्हे मां कंहिंखे नथो ॿुधाइणु चाहियां, पर जेसिताईं मां हुनखे प्रपोज़ न कंदसि न, तेसिताईं मां ॿाहिरि नालो कंहिंखे न ॿुधाईंदसि, छो त मूंखे बि ख़बर न आहे उनजे दिलि में छा आहे, हा कंदी न कंदी। काफ़ी सारा सवाल मुंहिंजे दिलि में वधंदा था वञनि। हा, उमेद ज़रूरु आहे कि मुंहिंजी लाइफ में ज़रूरु ईंदी, पर अञा नालो मां ॿाहिरि नथो ॿुधाइणु चाहियां। सनीअ तरत हुनजे कुल्हे ते हथु रखी चयो, वाह, तुंहिंजी दिलि में उन लाइ एतिरी इज़त आहे कि हुनजो ॿाहिरि नालो नथो क्लियर करणु चाहीं? योगी चयो, हा, मुंहिंजी दिलि जी धड़कन ज़रूरु आहे, पर सिर्फ़ु मां ई महसूसु करणु थो चाहियां। मां नथो चाहियां त हुनजो नालो ॿाहिरि कंहिंखे ॿुधायां। हा, तो ते विश्वास आहे, पर तंहिं हूंदे बि मां हुनखे दिलि सां बि ओतिरो ई सन्मान थो ॾियणु चाहियां। जेतिरो हुनखे नज़रुनि सां प्यारु कंदो आहियां न, ओतिरो हुनखे दिलि सां बि ऐं इज़त बि ॾियणु थो चाहियां। तरत अॼु सनीअ मथां चयो, सचमुच तो जहिड़ो मज़ाकिया इंसान दिलि जी गहराइनि खे एतिरो सम्झी थो सघे? योगीअ चयो, छो? सिर्फ़ु मज़ाक करण वारनि खे मज़ाक ई ईंदो आहे? दिलि जी गहराई महसूसु न थींदी आहे छा? सनी चयो, छा योगेश मज़ाक में वापसि चयो। सनीअ वापसि पुछो, अच्छा चलो ठीकु आहे, तूं अञा प्रपोज़ बि नथो करींसि, थोरो टाइम खपई, थी थो सघे हुनजी शादी ॿिए किथे थी वञे या हुनजे दिलि में ॿियो कोई हुजे, त तूं छा कंदे? तुंहिंजो दिलि त टुटी पवंदो न? योगीअ लंबो साह खणी चयो, हा, दिलि त टुटंदो, पर थोरी जटिल आहे, पर दिलि मां इहा दुआ कंदुसि कि जिते बि रहे न, ख़ुशि रहे, हुनखे सभु ख़ुशियूं मिलनि। ज़रूरी त न आहे मुंहिंजी ज़िंदगीअ में न अचे त हुनखे ख़ुशी न मिले। सनीअ चयो, वाह, तोखे प्यार जी क़ुर्बानीअ जो बि शब्द ख़बर आहे, उनजी गहराई बि ख़बर आहे? योगी, सचमुच अॼु मूंखे फ़ख़ुर थो थिए कि तूं मुंहिंजो भाउ आहीं। योगीअ मथां चयो, सनी, भाउ खां वधीक मां तुंहिंजो यार आहियां, पंहिंजी दोस्ती आहे। सनी चयो खिली करे, सही आहे, हर रिश्ते में दोस्ती पहिरियां हुजणु ज़रूरी आहे। सचमुच मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे त पाण भाउरनि खां वधीक पंहिंजे सभिनी जे विच में दोस्ती जहिड़ो प्यारु आहे। सचमुच दोस्ती हिकु रिश्ते खे अलॻि सां महसूसु कराईंदी आहे। सनीअ तरत चयो, पर जेतिरो थी सघे तूं हुनखे प्रपोज़ कर त सही, कम से कम उनखे बि तुंहिंजे दिलि जी हालत ख़बर पए। योगी चयो, न, हुनजी लाइफ में शायदि ही टाइम सही कान्हे, वक़्तु ईंदो मां ज़रूरु हुनखे प्रपोज़ कंदसि, पर हींअर न। सनी सभु कुझु ॿुधी योगी ॾे निहारींदो रहियो ऐं हसी मुस्कान पई निकिरे। अंदर ई अंदरि सनी ॾाढो ख़ुशि पियो थिए कि मुंहिंजे भाउ जा केतिरा न सुठा वीचार आहिनि। योगीअ मथां चयो, छा थो ॾिसी, मुस्कुराई छो थो? सनीअ कंध लोॾे हिकदमि सां चयो,
कुछ भी न। छा कुछ भी न? सनीअ चयो, मां सोचां थो तूं केतिरो गहिरो आहीं। ॿाहिरां खां मज़ाक़ी ॾिसण में, पर अंदर जी गहराई तुंहिंजी केतिरी वॾी आहे। सनीअ वापसि चयईंसि, तुंहिंजी गहराई त ठीकु, पर तुंहिंजी हर हिकु ॻाल्हि केतिरी न सुहिणी ऐं सुठी आहे। योगी चयो, अरे वाह, मूंखे एॾो ध्यान सां ॿुधंदो आहीं, सम्झंदो आहीं। मूंखे त ईअं लॻंदो आहे कि तूं सिर्फ़ु बिज़नेस में ई ध्यानु ॾींदो आहीं। सच ॿुधाए, बिज़नेस खां सवाइ कॾहिं अहिड़ो वीचार ईंदो अथई कि मुंहिंजो हाणे शादीअ लाइक़ु वीचार आहे छा कुझु बि? सनीअ चयो, मां चयो न, हींअर मुंहिंजी लाइफ में मूंखे कुझु बि सम्झ में नथो अचे। ठीकु आहे, हलो हाणे बिज़नेस तुंहिंजो किथे पहुतो अॻिते? वापसि सां ॻाल्हि फेरे करे योगीअ सवाल कयो। सनीअ चयो, बिल्कुलु बढ़िया। सिल्क में ऐं इन में नओं थोरो अॻिते वधियो आहियां त उनजो रिस्पॉन्स थोरो सुठो आहे। हाणे हिकु ॿ नवां क्लाइंट ईंदा, उन्हनि सां मीटिंग करे अॻिते कीअं वधणो आहे उहो बि ॾिसी लाहींदसि। थोरो हुनजो कमु जेको बाक़ी हो अॼु करे वरितो। बाक़ी नयूं कंपनियुनि सां जॉइन थियण में थोरो टाइम ज़रूरु लॻी वियो आहे, पर हाणे लॻे थो मां चङो अॻिते वधी वियो आहियां। ऐं पप्पा जो झूनो बिज़नेस आहे त थोरो आसान बि रहियो आहे। सचमुच, योगीअ हिकदमि हल्के सां चई चयो, सनी, तूं हर ॻाल्हि में केतिरो परफेक्ट आहीं न? सनीअ चयो, छो तूं परफेक्ट कान आहीं छा? तूं बि परफेक्ट आहीं। पंहिंजो पाण खे घटि छो थो सम्झी? सभु वक़्त अनुसार सही थींदो वेंदो आहे न? योगेश चयो, हा सही आहे। ऐं अॻिते हलंदा रहिया, ॻाल्हियूं कंदा रहिया। घर में अची पहुता, टीना दर खोलियो।